बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 20 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे क़दम वधाए अॻिते हल। नज़म आहे, पहिरें हिन निज़म जो लफ़्ज़ मञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं उन खां बाद में सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सुस्ती माना ग़फ़लत, लापरवाही। लफ़्ज़ आहे क़दम माना विख या गाम। लफ़्ज़ आहे मेहनत माना कोशिश या पोरियो। लफ़्ज़ आहे फल माना नतीजो या इनाम। लफ़्ज़ आहे डूंगर माना जबल। लफ़्ज़ आहे वाट माना गस। लफ़्ज़ आहे गुज़री माना पूरो थी या ख़त्म थी। लफ़्ज़ आहे हथ नमल माना अफ़सोस न कर। लफ़्ज़ आहे डरी माना फाटी या टुकड़ा थी। लफ़्ज़ आहे झुकी माना निमी। लफ़्ज़ आहे सर्दी माना सर्द हवाऊं या थध। पोइ लफ़्ज़ आहे आॾो माना अॻियां या रूबरू। पोइ लफ़्ज़ आहे बल माना ताक़त या क़ुवत या सघ। लफ़्ज़ आहे वक़्तु माना टाइम अरसो। लफ़्ज़ आहे विञाई माना बर्बाद करी। लफ़्ज़ आहे पहाड़ माना जबल। लफ़्ज़ आहे इरादो माना नियत या ख़्याल। लफ़्ज़ आहे अटल माना पक्को पुख्तो या मज़बूत। लफ़्ज़ आहे मुफ़्त माना अजायो या बेकार। लफ़्ज़ आहे क़ीमत माना मेहनत कोशिश। लफ़्ज़ आहे हर को माना हर हिकु या सभु को। और लफ़्ज़ आहे पल माना घड़ी वक़्तु। जी दोस्तों, हाणे असां नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरियों 2 सीट नज़म। सुस्तीअ मां छा हड़ हासिल, क़दम वधाए अॻिते हल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर इमदाद हुसैनी चवे थो त ग़फ़लत मां कुझु बि हासिल न थियणो आहे, विख वधाए अॻिते हल। नज़म। चंड ते पहुतो आ इंसान, मेहनत जो सभु आहे फल। सम्झाणी। हिन निज़म में शाइर चवे थो त उहो सभु कोशिश जो नतीजो आहे जो इंसान चंड ते पहुची वियो आहे। नज़म। कंहिंजो तूं मोहताज न थी, कंहिंजे आॾो झोल न झल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर चवे थो त कंहिंजे अॻियां सवाल न कर ऐं ॿिए कंहिंजो बि मोहताज न थी। नज़म। हिम्मत वारनि जे आॾो झुकी पवे थो नेठि जबल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर चवे थो त जेके कोशिश कनि था उन्हनि जे अॻियां आख़िर जबल बि झुकी पवे थो। नज़म। सर्दी गर्मी सिर ते सही, गुल झले थी तॾहिं वल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर चवे थो त वल बि पंहिंजे सिर ते गर्मी सर्दी बर्दाश्त करण खां पोइ गुल झले थी। नज़म। गुज़री जेको वक़्तु वियो, हाणे उन्हीअ ते हथ न मल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर चवे थो त जेको वक़्तु गुज़री चुको आहे, हाणे उन जो को बि अफ़सोस न कर। नज़म। डूंगर पाण ॾरी पवंदा, अगरि इरादो आहे अटल। सम्झाणी। हिन नज़म में शाइर चवे थो त जे इरादो मज़बूत हूंदो त जबल पाण ई फाटी पवंदा। नज़म। इल्मु त आहे सच जी वाट, वाट इन्हीअ ते हलंदो हल। सम्झाणी।
हिन नज़म में शाइर चवे थो त इल्मु सच जो रस्तो आहे, अव्हीं इन रस्ते ते अॻिते वधंदा हलो। नज़म पहाड़ पुरज़ा थी पवंदा, ॿाहुनि में जे आहे ॿल। सम्झाणी हिन नज़म में शाइर चवे थो त जे बाज़ुनि में ताक़त आहे त जबल बि टुकुर टुकुर थी वेंदा। निज़म वक़्तु विञाई मुफ़्त मतां, क़ीमत लहिणे हर को पल। सम्झाणी हिन नज़म में शाइर चवे थो त अजायो वक़्तु न विञायो, छो त हिकु हिकु घड़ी क़ीमती आहे। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, निज़म क़दम वधाए अॻिते हल मां तव्हांखे कहिड़ो शेर वणे थो ऐं छो? जवाब निज़म क़दम वधाए अॻिते हल मां असांखे हेठियों शेर वणे थो। सुस्तीअ मां छा हड़ हासिल, क़दम वधाए अॻिते हल। इहो शेर असांखे उन करे वणे थो जो उन शेर में सुस्ती छॾण जी नसीहत कई वई आहे ऐं अॻिते वधण जो हौसलो ॾिनो वियो आहे। सवाल नंबर ॿियो, शाइर इल्म बाबति छा थो चए? जवाब शाइर इल्म बाबति चए थो त इल्मु सच जी वाट आहे, इन्हीअ वाट ते हलंदो हल। सवाल नंबर टियों, शाइर गुज़िरी वियल वक़्त बाबति कहिड़ी सलाह ॾिए थो? जवाब गुज़िरी वियल वक़्त बाबति शाइर ही सलाह ॾिए थो त गुज़िरी वियल वक़्त ते हरू भरू हथ न मल। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं उहे जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि फल, ॾूंगर, अटल, पुरज़ा, ॿल। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे फल। फल माना नतीजो या इनाम या मेवो। जुमिले में इस्तेमालु कंदासीं, महिनत जो फल मिठो आहे। लफ़्ज़ आहे ॾूंगर माना जबल। जुमिले में इस्तेमालु कंदासीं, महिनत सां ॾूंगर बि ॾरी पवंदा आहिनि। लफ़्ज़ आहे अटल माना पक्को या मज़बूत। जुमिलो लिखंदासीं, हमेशह इरादो अटल हुअणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे पुरज़ा माना टुकड़ा। जुमिलो लिखंदासीं, हौसलो पहाड़नि खे बि पुरज़ा करे सघे थो। पोइ लफ़्ज़ आहे ॿल माना ताक़त। जुमिलो लिखंदासीं, ॿाहुनि में ॿल हूंदो त सभु कम थी पवंदा। जीम हेठि ॾिनल इस्तिलाहनि जी माना लिखो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो। हाणे इस्तिलाह आहिनि हथ मलणु, ॾूंगर ॾरी पवणु, ॿाहुनि में ॿल हुजणु। जी दोस्तों, हाणे इस्तिलाहनि जी माना लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। पहिरियों इस्तिलाह आहे हथ मलणु माना अफ़सोस करणु। जुमिलो लिखंदासीं, असलम जॾहिं नापास थियो तॾहिं हथ मलणु पए लॻो। पोइ इस्तिलाह आहे ॾूंगर ॾरी पवणु माना मुश्किल कमु थी वञणु। जुमिलो लिखंदासीं, महिनत करण सां ॾूंगर बि ॾरी पवंदा आहिनि। पोइ इस्तिलाह आहे ॿाहुनि में ॿल हुजणु माना ताक़त हुजणु। जुमिलो लिखंदासीं, ॿाहुनि में ॿल अथई त इहो कमु करे ॾेखार। दाल निज़म क़दम वधाए अॻिते हल जो बुनियादी ख़्यालु बयानु करियो। जवाब नज़म क़दम वधाए अॻिते हल जो बुनियादी ख़्यालु ही आहे त कॾहिं बि मुश्किल कम खां न घबराइजे, छो जो महिनत सां ॾूंगर बि
डरी पवंदा आहिनि। हे हल ऐं मल हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि। अव्हीं हिन निज़म मां ॿिया हम काफ़िया लफ़्ज़ चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे असां हम काफ़िया लफ़्ज़ लिखंदासीं। फल, झल, जबल, वल, अटल, पल। वाव, हेठि ॾिनल लफ़्ज़नि में दान लफ़्ज़ पछाड़ी आहे। जीअं तइलीम जम दान बराबरि तइलीमदान, साइंस जम दान बराबरि साइंसदान। अव्हीं दान पछाड़ीअ वारा के बि ॿ लफ़्ज़ ॿुधायो। जी दोस्तों, हाणे दान पछाड़ीअ में मिलाए लफ़्ज़ ठाहींदासीं। लफ़्ज़ पहिरियों ना जम दान बराबरि नादान। नंबर ॿियो कलम जम दान बराबरि कलमदान। ज़े हेठि ॾिनल ख़ाल भरे शेर मुकमिल करियो। हाणे शेर मुकमिल कंदासीं। कंहिंजो तूं मुहताज न थी, कंहिंजे आॾो झोल न झल। वक़्तु विञाई मुफ़्त मतां, क़ीमत लहिणे हर को पल।